नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्योहार ॾियारी जी ख़रीदारी में मसरूफ़ है। महांगाई सबबि ग़रीब आवाम सख़्त परेशान आहिनि। महांगाई जीण जंजाल करे छॾियो आहे। ॾियारी में हलनि पिया मेघवार क़ौम अचे थी, समार क़ौम सभु तमामु हिंदू कार में अचनि पिया। तमामु चूड़ियूं वग़ैरह हलनि पियूं, सेटारियूं थियूं, दुल्हन थियूं, मंगलसूत्र थी विया, बिंदिया थी विया। माना ॾाढी ख़रीदारी सुठी हले पई। महांगाई बि आहे पर ख़रीदारी सुठी हले पई। जेको आहे रेंज जे हिसाब सां हले। कमु हले पियो, धंधो ॾाढी सुठो हले पियो, रश सुठी आहे, मथां वरी ग़रीबनि खे सिमरन जा पैसा मिली विया, कमु सुठो हले, फर्स्ट क्लास आज़ादु आहिनि, फर्स्ट क्लास सुठे नमूने हलनि पिया। महांगाई बि हले पियो, जीअं किसो आहे, ग़रीब वीचारा जाम रोटी हूंदा, पोइ बि सम्झनि कोन था, पर ग़रीब जे हिसाब सां पंहिंजा पेट पालनि था पियो, कमु हलनि पिया। ख़रीदारी हले सुठी हले पई, हली हले पई। हींअर वधीक हींअर माण्हू ख़ुशहाल आहे वधीक। चोट साईं, चोट महंगाई जी हाँ। हाँ, 1000 रुपये में या 5000 में थिए का शइ कोन हींअर। हर शइ माना चोट तड़ी। खंड जा वठूं त 5 किलो खंड जा 2 किलो खंड वठूं त माना 1000 रुपया ख़तमु। जूती वठण वञूं त 1000 रुपया, 800 रुपया, 1000 रुपया मिले थी। न मजदूरी वाद न थी। बहुत एक गरीब आदमी परेशान है। वो बेचारा जमींदार ने 5000 रुपये दिए, बेचारा क्या ले, घर का सामान ले, चप्पलें बच्चों के लिए लिए, कोई समझ में बेचारा को नहीं आ रही। महंगाई ने गरीब की कमर तोड़ दी। गरीब आदमी बेचारा बहुत मर गया। हमारे पास आ रहा चप्पल जो 200 रुपये लेने वाला, उसकी 50 रुपये की गुंजाइश नहीं करेगी। बहुत परेशान है। हुकूमत से ये गरीब के लिए रिलीफ मिले कोई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।